सां अजरक जिन जी ओढ लख लहे थी लोड जीजा तिन जतन जी। सिंध जे हिन सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां रचायल हिन कुर्ब कचहरी ऐं मच कचहरी में असां सभिनी सिंधवासियुनि खे सलाम पेश कयूं था। सभ खां पहिरीं त हिन कचहरियुनि जो सबूत इहो आहे त असां पाण में हिकु आहियूं, असांजी ॿधी आहे, मुहबतुनि जा मेड़ाक आहिनि, असांजे विच में को निफ़ाक़ या का विथोराई या पाण में हिक ॿिए खां असां परे न आहियूं। हे कचहरियूं सिंध जी सकाफ़त खे, रवायत खे, तहज़ीब खे, तारीख़ खे उजागर कनि थियूं। असां शाइरी पढ़ंदा आहियूं, गुजारतूं ॾींदा आहियूं ऐं अदब शनास दोस्त असां गॾिजी करे हिननि कचहरियुनि खे रचाए इहो असां सबूत ॾींदा आहियूं त 5000 साल न पर 50,000 साल पुराणी असांजी सिंध आहे, जंहिंजी सकाफ़ती सूखड़ी अजरक आहे, जंहिंजो तइल्लुक़ु असांजे दिलि जे तंदुनि सां आहे ऐं असांजी उन ई सिंध में असां शाइर, असां मुहबती मिज़ाज, माखियुनि जे मिठे रस ऐं चस जहिड़ा असां मुहबती माण्हू आहियूं जेके गॾिजी कचहरियूं कंदा आहियूं। असां सां गॾु जेके बि दोस्त आहिनि सभिनी खे भलीकार। सिंध जो नाले वारो शाइर साईं यूसुफ सोलंकी, भाउ अर्शिद सोढो, रिजू राघाणी साहिबु ऐं असां सां गॾु अशोक ऐं असां सां गॾु महबूब बुगटी समेत सॼे सथ खे असां सलाम पेश कयूं था। वॾी महिरबानी, अहिड़ियूं कचहरियूं थियणु घुरिजनि ऐं हिन ॾिहाड़े ते ॿियनि दोस्तनि खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾींदासीं। ऐं वधीक टाइम नथो वठां। मुबीन पनाही जन नज़म जूं सिटूं चवंदुसि त संदमिन सिंध जी धरती वणी अहिड़ी जो छा चइजे। संदमिन सिंध जी धरती वणी अहिड़ी जो छा चइजे, करे सुरमूं खणी पायां पणी अहिड़ी जो छा चइजे, विसारण जी कंदा नाहियूं असीं पंहिंजे अटाले खे, जिगर जेरे अंदरि जायूं निशांबर नींहं नाले खे, पनाही यर पढ़ूं वेठा भिटाई जे रिसाले खे, मञेसी खेसि पूरी प्रथणी अहिड़ी जो छा चइजे, संदमिन सिंध जी धरती वणी अहिड़ी जो छा चइजे। ऐं सभिनी वॾी महिरबानी।